ब्रियासिटी में शागिर्दनि पारां ठाहियल तंज़ीम स्टूडेंट्स फेडरेशन पारां तालके जे टिनी शहरनि ब्रियासिटी, ठारूशाह ऐं भिरिया रोड में ग़रीब मिस्किन सैलाब मुतासिरनि जे अहजियनि खे ॾिसंदे सैलाब मुतासिरनि में संदनि घर जी तामीर जे हवाले सां 8 खां वधीक ग़रीब ख़ानदाननि खे फ़ी घर 25,000 रुपया रोक रक़म विरहाई वई। इन मौक़े ते स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻवान शहबाज़ हैदर चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डिस्ट्रिक्ट नौशहरा फ़िरोज़ के जितने भी फ्लड इफेक्टीज़ के घर थे, जितने डिस्ट्रिक्ट नौशहरा फ़िरोज़ के गांव थे जहां पे बहुत ज़्यादा सैलाब आया था, अभी भी जो सैलाबी सूरत हाल है, अभी भी पानी खड़ा हुआ है, तो उनको एसएफबी की जानिब से जो है उनके घर के कंस्ट्रक्शन के लिए 25,000 रुपये डोनेट किए जा रहे हैं। जो कि 25,000 आज हम अपने पहले जो जिनका घर का काम है, ये अपने घर के अकेले फ़र्द हैं कमाने वाले, और हम आज इनको ये खेमों में अपनी दिन भी गुजारते हैं, इन खेमों में सर्दियों की रातें भी इस खेमों में गुजारते हैं, और ये डेली बेसिस पे डेली वेजेस पे कमाते हैं। तो हम इनको आज ये 25,000 रुपये डोनेट करेंगे। मासी तव्हां ॿुधायो इन 5 नज़रनि ते छा कंदव ऐं तव्हांजो ज़िंदगी कीअं पई गुज़रे? असांखे पंहिंजो घर खपे, असांखे टेंट में सीधो चे ॾाढो ग़रीब माण्हू सभु असांखे कोन्हे, असां घर ठाहे वियूं। असांखे मजबूरी ॾाढी आहे, कंहिंजो आसरो बि न आहे असांखे। महिरबानी करे पुॼो, असांजी महल कयो, असां पंहिंजो घर ठाहे वियूं। बसि हिननि 5,000 जो तव्हां छा कंदव? बसि राॻी को घुराईंदासीं, घर जो कमु करांदी, टेंट में त मरी ईंदासीं सीअ में असांजो। तव्हां इन्हनि जो शुक्रियो अदा कयो जंहिं तव्हांखे 5,000। हा, अलाह भला ख़ुशि कंदो न, असांजी महिरबानी करे असांजो इहो कमु कनि, असां पंहिंजो झुॻो ठाहे वियूं। बसि ॿियो असांखे पैसो रोकड़ न आहे, न को आमदनी आहे, असां पंहिंजो घर ठाहे वियूं। तो मैं भी शुक्रिया अदा करना चाहूँगा जिन्होंने जिस दोस्त ने हमें ये 25,000 रुपये डोनेट किए हैं, और इंशाल्लाह ये सिलसिला इसी तरह जारी रहेगा। और भी फ्लड इफेक्टीज़ के जो घर हैं उनके लिए हमें 25,000 रुपये आने वाले दिनों में उनको डिस्ट्रीब्यूट करते रहेंगे। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें, हमें अपनी ख़ास दुआ में याद रखें। पाकिस्तान जिंदाबाद। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।